मीलाद करेंगे, नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरियारोड खां ख़बर ॾींदा हलूं त भरियारोड में जश्न ईद मिलादुलनबी जे सिलसिले में पूरे शहर के झंडन पेना फ्लैक्सन सां सिंगारियो वियो आहे। जॾहिं त शहर जे मस्जिदनि इमाम बारगाहनि में मेलाद जो सिलसिलो जारी है। जॾहिं त 12 रबी अवल ते पूरे शहर जे मस्जिद ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रैलियूं बरामद थियूं आहिनि। जमायत अहले सुन्नत जे मौलाना ग़ुलाम मोहम्मद कीरियो, मौलाना फज़ल कादिर, सईद वक़ार शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी मां रैलियूं ग्राउंड खां चानिया मोड़ ताईं हज़ारे माण्हुनि जी रैली कढी वई, जेका सॼे शहर जो गिश्त करण बाद वापसि साॻे हंधि इख़्तिताम पज़ीर थी। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक ते रोशनी विधी ऐं चयो आहे त जेसीं ताईं दुनिया क़ाइमु आहे ओसीं ताईं हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेलाद ऐं जश्न जारी रहंदो। इन मौक़े ते नंगर न्याज़ मिठाइयूं विरायूं वयूं, शबील जा स्टार लॻाया विया ऐं केक काटिया विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।